जी नदीनवा के रोड़ी में खबर नहीं पे रोड़ी के न्यू वार्ड वारे इलाके में मच्छर कानून के रावसन जो रोड़ी पुलिस के नाजायज़ खिलाफ एहतजाजी मुजाहिरो इंसाफ की घुर उन सिलसिले में मच्छर कानून के रावसन जतोई बिरादरी के मानू औरत ने मासूम बारन साण करे गुलाम रसूल जतोई मुस्मात अली ना शेर अली जतोई की अगवानी में एहतजाजी मुजाहिरो किया वियो। मुजाहिरीन इल्ज़ाम हयो आहे त न्यू वार्ड पुलिस चौकी जा एहलकार अजमल उर्फ जजे कटबर अली बख्श ओढाणो ऐं ॿियनि बिला जवाज़ चढ़ाई करे मज़दूरी ते वेंदड़ राजा महबूब जतोई के मोटरसाइकिल समेत खंबे गुम करे छॾियो आहे। उन्हनि ख़दशो ज़ाहिर कियो आहे त पुलिस कूड़नि केसनि में नौजवाननि खे फासाए हाफ़राई न करे छॾे। मुज़ाहिरीन DIG SSP सखर खां मुतालबो कियो आहे त बेगुनाह गिरफ़्तार कयल नौजवाननि खे आज़ादु करे माण्हुनि सां नाजाइज़ कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्ट मोर अली गांगरो रोड़ी।